हिन सवाल जे अंदरि पाण खे गूनी कुंड त्रिकुंडो ठाहिणो आहे या राइट ट्रायंगल ठाहिणी आहे जेका आइसोसलीस ट्रायंगल बि हुजे, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं ॿिपूर पासो त्रिकुंडो बि हुजे, यानी ॿ पासा पाण में बराबरि बि हुजनि टिनि पासनि मंझां, ऐं उनजी हिकिड़ी कुंड जेकी आहे उहा 90 डिग्री जी बि हुजे। सो ही जेकी ट्रायंगल आहे हिनखे मां तब्दील करे सघां थो। सो मां हिनखे तब्दील कयां थो कंहिं अहिड़ी जॻह ते पहुचायांसि थो जिथे ही आइसोसलीस बि हुजे, यानी हिन जा ॿ पासा बराबरि बि हुजनि ऐं 90 डिग्री जी कुंड बि हुजे। सो जेकॾहिं मां हिनखे ठाहियां त थोरो हिनखे मथे खणी अचां ताकी इहा सिधी थी बीह रहे। सो हाणे जेकॾहिं असां हिन ट्रायंगल खे ॾिसंदासीं त हिन जा ॿ पासा, ही ॿई पासा पाण में बराबरि बि आहिनि ऐं हिन जी हिकिड़ी कुंड जेकी आहे उहा 90 डिग्री जी बि आहे। हाणे पाण ॿिए नंबर सवाल ते हलूं था त छा का अहिड़ी ट्रायंगल आहे जेकी ॿिन्हिनि कंडीशन खे सेटिस्फाई करे या ॿिन्हिनि कंडीशन्स ते पूरी लहे। सो पाण त ठाहे चुका आहियूं। सो अहिड़ी वाक़ई में ट्रायंगल आहे जेका इन्हनि ॿिन्हिनि कंडीशन्स ते पूरी लहे थी, यानी अहिड़ी ट्रायंगल ठही सघे थी जीअं ही पाण ठाही आहे। हिन ट्रायंगल में ॿ पासा पाण में बराबरि बि आहिनि ऐं हिकिड़ी कुंड 90 डिग्री जी बि आहे। हीउ जेको हेपाटिन्यूज़ आहे इन जी ड्रैग या लेंथ मुख़्तलिफ़ आहे, बाक़ी जेकॾहिं उफ़क़ी लकीर या अमूदी लकीर खे असां ॾिसूं त उन्हनि ॿिन्हिनि जी माप बराबरि आहे, जेका आहे 3.ॿुड़ी। पोइ कुझु बि हूंदी, सेंटीमीटर बि थी सघे थी, मीटर बि थी सघे थी, माप त कहिड़े बि यूनिट या एके में थी सघे थी। सो इन जो मतिलबु आहे त अहिड़ी ट्रायंगल मौजूदु आहे। सो पंहिंजो जवाबु आहे यस।